नेक नसीब क़यादत या जहते हथ अल्लाह जो अहिड़ी पंहिंजी जमात या दीनी जमीयत ताकत या जिंदा है जमीयत, मुफ्ती की जमीयत, मदनी की जमीयत, सिंधी की जमीयत, लाहौरी की जमीयत, अमरोटी की जमीयत, हालजवी की जमीयत, देहवी की जमीयत, राशिद महमूद की सूरत में जमीयत। आलिम फाजिल रहनुमा जंहिंमें बुजुर्ग अणगण्या, आलिम फाजिल रहनुमा जंहिंमें बुजुर्ग अणगण्या, सच्चा कायद सर बसर सचन माण्हुनि खे वणिया, सच्चा कायद सर बसर सचन माण्हुनि खे वणिया। कहिड़ी वेही तोर कजे सचन ते सिर घोर कजे, शिरक कुफर ऐं बिदअत खां जिन कई जाम बगावत या दीनी जमीयत ताकत या। ज़ुल्म सितम जे राह में बण भी ही दीवार या, हार में तोड़े सोभ में हिन जो बेड़ो पार या, हार में तोड़े सोभ में हिन जो बेड़ो पार या। दीनी छाव जमीयत ते पूरी प्यारी शरीयत ते हासिल पंहिंजे जमाअत खे हादीअ जी का हिदायत या दीनी जमीयत ताकत या। पूरे पाकिस्तान में अहिड़ी नबी तंज़ीम आ, हर पासे खां हक जी हीअ कंदी ताज़ीम या। थोरियूं थोरियूं ग़लतियूं कंदो छो त ठहियो मिट्टीअ मां बंदो, माण्हूअ खे हिते रखणी बस नियत साफ़ निहायत या दीनी जमीयत ताकत या। इंशा अल्लाह मुल्क में आणी दी शरई निज़ाम पंहिंजे जमीयत खे वणियल क़ादिर जो आहे कलाम। इंशा अल्लाह मुल्क में आणी दी शरई निज़ाम पंहिंजे जमीयत खे वणियल क़ादिर जो आहे कलाम। अमन अमान शरीयत में सचो रफ़ीक हकीकत में हिन में शामिल खोड़न खे, हिन में शामिल खोड़न खे बख्शी रब विलायत या दीनी जमीयत ताकत या। नेक नसीब क़यादत या जंहिंते हथ अल्लाह जो अहिड़ी पंहिंजी जमात या दीनी जमीयत ताकत आ।